बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लूण, सावा मिर्च, थूम, सावा धाणा, साओ पुदीनो ऐं अछो जीरो। ही सभु मसाला असां डंडी कुंडीअ में उखरी मुरीअ में चङी तरह कुटींदासूं ऐं उन्हनि में शामिलु कंदासूं थोरो डबरोटीअ जो चूरो। त जेके सावा धाणा कुटण महिल पाणी कढंदा आहिनि उहो हिकु ख़ुश्क अटे वांगुरु मसालो तयारु थिए। पोइ इहो हिकु पासे रखे असां उॿरियल पटाटनि खे मेश कंदासूं, यानी चूरो कंदासूं। उन में शामिलु कंदासूं जाण, लूणु ऐं ॻाढ़ा मिर्च ऐं डबरोटीअ जो चूरो। पोइ इन्हनि सभिनी मसालनि खे मिलाए पटाटनि सां हिकु अटे वांगुरु बैटर तयारु कंदासूं। पोइ जेको पटाटनि जो मसालो आहे थोरो हथ जी तिरीअ ते तेल हणी उहो खणंदासूं, चङी तरह फैलाए उन में साओ मसालो जेको असां तयारु कयो उहो विझी बंदि करे चङी तरह गोल करे टिकियूं ठाहींदासूं पटाटनि जूं। पोइ इहे सभु टिकियूं असां गरम तेल में तरींदासूं। जॾहिं टिकियूं हिकु पासे गोल्डन थी वञनि उथलाए ॿिन्ही तरफ़नि फ्राए कंदासूं। चङी तरह तरण खां पोइ टिकियूं लाहे प्लेट में रखंदासूं खाइण लाइ। जॾहिं असां हिननि टिकियुनि खे कटींदासूं त अंदरां असांखे साओ मसालो ख़ुशबू ॾींदड़ ज़ाहिरु थींदो, यानी मज़ेदार सरसब्ज़ कबाब। जेतिरा ॾिसण में सुहिणा, खाइण में उनखां वधीक ज़ाइकेदार ऐं मज़ेदार आहिनि। बिल्कुलु सावक सां भरियल सरसब्ज़ कबाब।